अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंद जी क़ाज़ी मतवासी शागिर्द सिंध यूनिवर्सिटीअ जे फिज़िक्स शोबे जे आख़िरी साल में पढ़ंदड़ सिंध स्टूडेंट्स काउंसिल जे अॻवाननि नौजवान अमजद जतोई ऐं परवेज़ बोज़दार ते यूनिवर्सिटीअ जे सिक्योरिटी एहलकार जो तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ एडमोड़ पंप खां तहलका प्रेस क़ाज़ी अहमद ताईं एहतिजाजी रैली कढी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शागिर्द तंज़ीमुनि जे अॻवान सागर जतोई, नजफ बालादी, शोबान बालादी ऐं जूनियर सागर जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि खे तशद्दुद ऐं उन्हनि खे हिरासा कयो थो वञे। हिननि चयो त तइलीमी इदारनि में शागिर्दनि खे कमज़ोर सम्झियो थो वञे, पर असां इंतिज़ामिया खे उहो ॿुधाइणु चाहियूं था त असां शागिर्द कमज़ोर न आहियूं। इंतिज़ामिया पारां उहा साज़िश कई पई वञे त तइलीमी इदारनि मां शागिर्दनि जो सियासी तहरुक ख़तमु कयो वञे ऐं शागिर्दनि खे एकी ॿधीअ खे ख़तमु करे कमज़ोर करे सघूं। एहतिजाज कंदड़नि वज़ीर आज़म पाकिस्तान, आर्मी चीफ, DG रेंजर्स, गवर्नर सिंध, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त शागिर्दनि ते तशद्दुद कंदड़ सिक्योरिटी गार्डनि ख़िलाफ़ फौरी तौर शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।